जी बिल्कुल, असां हैदराबाद टंडो यूसुफ रोड ते मौजूद आहियूं, जितां लिंक रोड मुखी बाग रोड जे तरफ़ वञे थो। उते पाणी जे लेन जे करे इंतिहाई घरवासी आहिनि उते परेशान लॻा पिया आहिनि। सॼो मॉल इलाइक़ो परेशान लॻो पियो आहे, जिते 4 खां 5 साल थी विया आहिनि, पाणी अचे कोन पियो। इन वाल सां हिननि खे वासा वारनि लाइन त लॻाए ॾिनो आहे 5 साल पहिरियां, मगर उहो लाइन अहिड़े तरीक़े सां लॻाए ॾिनो आहे जंहिंमें पाणी अचे ई कोन थो। त इन वाल सां मुखी बाग जे रहवासी आहिनि, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त पानी न हुजण जे सबबि केतिरो परेशान आहिनि ऐं हुकूमत सां कहिड़ी अपील करण था चाहिनि, वासा MD सां कहिड़ी अपील करण था चाहिनि। अचो त हिन वाले सां आवाम सां ॻाल्हि ॿोल हिननि सां रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन जो छा चवणु आहे। जी अब्दुल हमीद। अभी कितना टाइम हुआ यहाँ पे रहते हो? तकरीबन हुआ 40-45 साल। अच्छा, आपका क्या मसला है यहाँ पे? मेन रीज़न क्या है? भाई मेन रीज़न है पानी का। यहाँ पे पानी बिल्कुल भी नहीं आता। तो पानी वगैरह किस तरह से गुजारा करें? बस कुछ बोरिंग का कर ले रहे, कुछ डब्बे भरवा के लिए आते हैं। अब ये काउंसलरों को इन्हों को बोला है, ये आते हैं लॉलीपॉप दे के चले जाते हैं, आएगा आएगा, आता कुछ भी नहीं है। आप कह रहे हो कि मैं बोरिंग का पानी पी रहा हूँ, वो तो खा रहा है, फिर किस तरह से पी रहे हैं? बस अब गुजारा तो कर ही रहे हैं ना। अच्छा, आप क्या करें? तो फिर पीने वाले पानी के लिए वो डब्बे लेके आते हैं, किले पे से भर के लेके आते हैं। तो आपने किसी को अपील किया है पहले? बहुत लोगों को बोला है, नाजिमा को बोला, काउंसलरों को बोला, ये वासा वालों को बोला है। वो लाइन ऊपर डाल गए, इन्होंने को बोल का हुआ कुछ भी नहीं है। 15 साल से आपको क्या कह रहे हैं? बस लॉलीपॉप दे के चले जाते। अच्छा, हाँ, आते हैं बातें करके मीठी मीठी चले जाएंगे कि अब आ जाएगा अब आ जाएगा, आता कुछ भी नहीं। कोई देखने वाला नहीं है। आपको कितना टाइम हुआ यहाँ पे? ये मुझे 45 साल हो गए सर। अच्छा, तो 45 साल के अंदर 35 साल पानी नहीं आया है। पानी की कमी हो रही है बहुत। जिसको हम वोट देते हैं वो उनके पास जाते हैं, सुनाई करते ही नहीं है, बोलते हैं आज आना कल आना। हम इतने परेशान हैं, 100-150 रुपये गाड़ी पे रख के पानी लेके आते हैं, पानी रख के लेके आते हैं। हम इतने अभी बोला है 4 साल पहले लेन लगाई है, उसमें ही पानी नहीं आ रहा बिल्कुल। बोरिंग का पानी हम लोग कैसे पी? बोरिंग का पानी तो ये कड़वा हो रहा है। फिर मजबूरी हो के हम बाहर जाते हैं, हमारी औरतें जाती हैं बाहर से 20-30 रुपये का गैलन कभी भगाती नहीं, तो हम किले से भर के लाते हैं। 150 रुपये हम देते हैं। तो काउंसलर के पास आप अपील लेकर गए हैं तो वो अपील लेके गए, वो बोलते हैं बस अभी कल आ रहे हैं, परसों आ रहे हैं। एक हफ्ते 15 दिन हो जाते हैं, आपको डाल देते हैं, काम नहीं करवाते। काम कोई सही नहीं करते। वोट की टाइम में वोट लेने का आ जाते, लाओ हमें दो भीख दो, हम तुम्हारा काम करा देने को करना चाहते हैं। हम तो ये कहते हैं हमारी मेहरबानी करके पानी आने चाहिए। हुकूमत को यही बोलते हैं, हमारा आके इधर देखे इलाके में क्या हो रहा है, इधर सब खाने वाले हैं। जो बोल लेते हैं कचरा देखो, इधर कचरा पड़ा हुआ है, इधर ऐसे ऐसे लोग आ गए हैं जो बन बैठ गए और गरीब को मार दिया, भूखा प्यासा मार दिया है। अभी इन लोगों ने राशन नहीं मिला, राशन लेके बैठ गए, सब लोग खा गए। हम तो जाते पानी पीने, हमारा पानी तो दो कम से कम, कुछ नहीं दो। एक साइड कोरोना वायरस और दूसरी साइड आपकी तरफ पानी का। अरे हम तो मर रहे, भूख के प्यास से सभी मर रहे हैं। कहा जाए किसको बोले? इनके पास जाते हैं, भाई हम कल आ रहे हैं, परसों आ रहे हैं, मीटिंग बिठाते हैं, कुछ ही नहीं होता है। अभी 1 हफ्ते पहले हमने बोला इसको, नहीं सुनाई करते हैं। हम तो मजबूर हो गया, बैठ गए। मेहरबानी कर रहे हैं, हम तो ये कहते हैं हुकूमत को ही बोलते हो, जो देखने वाले भाई हैं इनको ही बोलते हैं, देखो हमारे तरफ महल्ले में क्या हो रहा है। मुखी की बात के अंदर 45 साल हो गए हमें लगड़ते हो, अभी तक कोई सुनाई नहीं हो रही है। मेहरबानी। ही मसलो हले वियो, उन्हनि जो जेको आहे 15-20 सालनि खां मसलो हले वियो हिते पाणीअ जो। हिते जेको आहे त पाणी हेॾी दिक़त आहे। हींअर रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे, पीअण लाइ पाणी लाइ सभु मज़ूर माण्हू था हिते गिची में रहनि। पोइ जेको आहे त अहिड़ो वारिस लॻो पियो आहे, उनखां पोइ बि रमज़ान जे महीने में एॾा माण्हू परेशान आहिनि। हितां घेलनि खणंदा, कंहिं पैसनि था वठनि, कंहिं जेको आहे त आरो प्लांट आहे किले ते लॻल आहे, 3 नंबर तलाउ ते मिश्री शाही दरगाह ते लॻल आहे, उते भरंदा, उते लेनूं लॻियूं पियूं आहिनि। एॾा माण्हू परेशान आहिनि, शाम जे टाइम रोज़े रखण लाइ कोन, पोइ मजबूरी को हिकिड़ो घेलण थो वठे, पोइ किथां थो करे, एॾो परेशानी लॻी पई आहे। हिते महिरबानी करे सासू आया आहिनि, घणी ॾिसी ख़ाली ईअं करियो हलियो था वञनि। असीं सिंध गवर्नमेंट खे, वज़ीर आला खे जेको आहे त गुज़ारिश था कयूं त हिन पाड़े मुखी पाड़े लाइ जेको बिल्कुलु ताउन करे हिननि जो मसलो हल कयो। MD वासा सां कहिड़ी अपील करणु चाहियो? MD वासा इहो था कयूं त हिन ग़रीबनि जेको आहे त हमदर्द थिए, हिते अची हिननि जो मसलो ॿुधे, हिननि जो मसलो हल करे। हिते अचो, नाज़मनि खे, काउंसलरनि खे, अॼु मीटिंग सुभाणे मीटिंग,
ईअं करे आसरा ॾियो, ग़रीब माण्हू उनखे हलियो था वञनि, को हिननि जो वारिस नथो थिए। अजायो ई एॾा परेशान आहिनि। हींअर रमज़ान जे महीने में गुज़ारिश थो कयां वासा जेको आहे जनरल सेक्रेटरी खे त अची हिन जो मसइलो हल करे। अस्सलाम वालेकुम। आउं मुखीबाग जो रवासी आहियां। काफ़ी अरसे खां जेको आहे हिते पाणी जो मसइलो रहियो आहे। जीअं तव्हांजा ॿियनि दोस्तनि जा बि व्यूज़ साम्हूं अची विया आहिनि हलिया, पर कुझु अर्सो पहिरीं यूसी नाज़िम उणीअ सां मुंहिंजी बज़ा ते ख़ुदि ॻाल्हि ॿोल थी हुई। उन चयो त मूं MD वासा मुज़फ़र मेमण साहब सां बि ॻाल्हि ॿोल की आहे ऐं SDO हाला नाका उन सां बि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी हुई। मुंहिंजी पंहिंजी बि ॻाल्हि थी। इरफान आहे सब इंजीनियर आहे किले ते, उन्हनि जी बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई आहे। गुज़िरियल कई महीननि खां इहो ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं, पर मुंहिंजी कुझु अरसे खां उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल थी हुई त हाला नाके वारा चवनि था त असांजो कुझु लाइनुनि में फॉल्ट आहे, जंहिंजे करे इहो मसइलो हल थी वेंदो हलियो 1-2 ॾींहं में। हाणे 1-2 ॾींहं जी ॻाल्हि आहे त माण्हू बर्दाश्त करे वञे हलियो। हाणे 13 रमज़ान अॼु थी चुकी आहे, पर हाणे 13 रमज़ान ताईं अॼु ताईं इहा शइ ज़ाहिर न थी आहे। ऐं असां MD वासा सां ॿियनि इदारनि सां इहा इल्तिमास था कयूं त ख़ुदारा हिन इलाइक़े ते कुझु रहम कयो। तव्हां कॾहिं चओ था त किले जी लाइन जेको आहे उन में कमु थो हले तॾहिं पाणी नथो अचे, कॾहिं तव्हां चओ था त हाला नाके जी साइड ते पाणी नथो अचे, उते कमु पियो हले तॾहिं पाणी नथो अचे। अलाह खे मञो, हिन रमज़ान जे महीने में, भलारे महीने में त कूड़ न ॻाल्हायो। कूड़ त एतिरो त ॻाल्हायो जेतिरो तव्हां खां बर्दाश्त थी सघे। एतिरो कयो त हिन में त सदकात, ज़कात, फितरात माण्हू ईअं कढंदा आहिनि। तव्हां ईअं सम्झी हिननि मिसकीननि खे पाणी ॾियो त तव्हांजे बचनि खे दुआऊं कंदा। वधीक असां MD वासा मुज़फ़र मेमण साहब जे ही मुंहिंजो पैगाम उन्हनि ताईं वञे। हीअ असांजा जेके बि मौजूदु शख़्सियत हिते बीठल आहिनि, हीअ पूरी गली जेको आहे परेशान आहे त वासा सां इन्हनि खे महिरबानी करे हिते जेको लाइन जो जेको लॉलीपॉप इन्हनि खे ॾेई विया आहिनि हलिया 4 साल पहिरीं लाइन जेकी विधी वई आहे, हेठि जेको आहे गहराई आहे उहा 11 फुट आहे। लाइन जेको विधी वई आहे उहा विधी वई आहे 4 फुट ते। त पाणी तॾहिं चढ़ंदो आहे जॾहिं ॿिन्हिनि जो टकर अची थींदो आहे, तॾहिं पाणी अची मथे चढ़ंदो आहे। त महिरबानी करे हिन इलाइक़े जे मथां, हिन अवाम जे मथां, जे तव्हां आल औलाद वारा आहियो त इन ॻाल्हि खे सम्झो। असांजी इन्हनि सां अपील आहे, पुरज़ोर अपील आहे। मुज़फ़र साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल त न थी सघी, पर मां वरी बि हिकु दफ़ा ॿीहर थो चवां त इरफान सब इंजीनियर जेको आहे किले वारी साइड ते ऐं मोहम्मद इसाक़ जेको आहे हाला नाके जी साइड ते, उन्हनि सां ॿिन्हिनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे ऐं उहे मूंखे बाज़ारि ते ख़ुदि नाले सां सुञाणनि था। आउं हिन इलाइक़े में पैदा थियो आहियां, हिन इलाइक़े में वॾो थियो आहियां, पर जेके बि मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा अज़ीज़ बीठल आहिनि, इहे इन्हनि पाणी जे मसइलनि सां ॾाढा परेशान आहिनि। ख़ुदारा पाणी ही जेको आहे वीचारा कॾहिं पाणी गेलन वठी पीअंदा आहिनि, कॾहिं जेको आहे बोरिंग जो पाणी आहे उहो त पीअण जे लाइक़ु त न हूंदो आहे, पर हार वीर जे कमु अचे थो। सर्दी में पाणी एतिरो आहे जो एतिरो चढ़ियो थो वञे त हू पंहिंजा लटा कपिड़ा धोई सघनि था, बाक़ी वधीक हिननि खे पाणी जो को बि आसिरो कोन्हे को। हाणे तव्हांजे थोरो पंहिंजे कैमरे जे हिसाब सां ॾेखारींदो त हीउ जेको कचिरो पियल आहे, जेको असांजो यूसी चेयरमैन उणीअ जे चयो त असां हिते ही टंकी ठाराई त कचिरो न उछलियो वञे, पर आए ॾींहुं जेको आहे माण्हू कचिरो उछलाईंदा आहिनि। इन जे लाइ मुंहिंजी उन्हनि सां इहा मीटिंग थी हुई त मुस्तक़िल बुनियाद ते को अहिड़ो कचिरो घर ठाहियो वञे जिते माण्हू कचिरो उछलायो वञे। ऐं नालियुनि जी सफ़ाई बि आहे, उहा बि नथी अचे। कचिरो जीअं पहिरीं नाले गॾे गाॾी ईंदी हुई उहा खणी वेंदी हुई, हाणे बि हिकिड़ो नंढिड़ो डंपर अचे थो, पर उहो फॉर्मेलिटी तौर थो अचे। महिरबानी कयो हिन खे अहिड़े तरीक़े सां ट्रीट करियो जहिड़ो तव्हांजो पंहिंजो घरु आहे। तव्हां बस वारनि खे इहा अपील आहे हिन चैनल जे तवसुस सां त उहे ॿुधनि ऐं इन ॻाल्हि खे सम्झनि। असां वधि में वधि अपील करे सघूं था ऐं ॻाल्हाए चैनल जे थ्रू जेको असां ॿियो जेको बि वस वारनि खे वसंजीअ वारनि खे असां चयोसीं, पर जेसीं ताईं इहा ॻाल्हि पहुची सघी उहा पहुची वई हली। हाणे वधीक तव्हांजो कमु आहे, तव्हां इन खे वधीक अॻिते पहुचायो। जी बिल्कुलु मुखीबाग रोड जे रहवासियुनि सां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवणु हुयो त MD वासा जी नाअहली सबबु असांखे हिते पाणी जे लाइन लॻाए ॾिया विया आहिनि, मगर उन्हनि ते पाणी त अचे कोन थो। हिते हज़ारे घर आहिनि, उहे मजबूर थी पिया आहिनि पाणी पीअण जे चकर में। भलारे रमज़ान जे महीने में
इन्हनि ते केतिरा ई दफ़ा एप्लीकेशन जमा कराइनि मगर इन्हनि ते कुझु बि न अमल थी सघियो आहे। हीअ चवनि था महिरबानी करे असां MD वासा सां ॿीहर बि अपील करणु था चाहियूं त असांखे महिरबानी करे पाणी जे लाइन ते अमल दरामद कयो वञे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.